वॾो हिकिड़ो नाले वारो माण्हू दानाह गुज़रियो आहे, हकीम सुकरात। सॼो ॾींहुं घुमंदो पियो जबलनि में, बयाबाननि में, बरपटनि में, झंगलनि में। पोइ ॿूटियूं पियो ॻोल्हींदो हो, ॿूटियूं ॻोल्हे पोइ फकियूं सकियूं ठाहिण। वॾो दुनिया जो मशहूरु हकीम गुज़रियो आहे। थकी टुटी अची दुकान ते अची आयो, उते निंड अची विसली। जीअं हुनखे अखि लॻी, थोरी देरि खां पोइ उतां बादशाह जी सवारी मटी। पुराणे ज़माने में बादशाह जी जॾहिं सवारी मटंदी हुई त हटो बचो परे थियो अचे पियो बादशाह सलामत। वॾा होका लॻंदा हुआ, आवाज़ लॻंदा हुआ, वॾा आवाज़ लॻा, परे थियो बादशाह पियो अचे। हीउ जेको हकीम सुकरात जेको सुतो पियो न, सो हुनखे ज़रे बि फ़र्क़ु कोन थियो। हिनखे घणे उथारियूं सुथारियूं पर कोन उथियो। जॾहिं बादशाह जी अची सवारी मटी तॾहिं बादशाह चयो त इनखे त हया ई कोन थो अचे, ख़बर कोन्हे को बादशाह पियो अचे, अञा सुतो पियो आहे। बादशाह सट ॾेई पंहिंजे घोड़े तां लथो, अची हिनखे उथारियईं, हीअं थुॾो हईंसि, चयो उथी, तोखे ख़बर कान्हे का त केरु पियो अचे, उथी। त हीउ जेको उथियो हीअं अखियूं माटींदो माटींदो हीअं करे ॾिठईं, चए तोखे ख़बर कान्हे केरु पियो अचे। चए आउं पाण इहा सोचां पियो त आहे त कोई झंग जो जानवर जेको लतूं पियो हणे, पर ॾिसां पियो त आहे कहिड़ो। ॾिसां त शींहुं आहे, हाथी आहे, गेंडो आहे, को गॾ आहे, झंगली आहे, केरु आहे त झंग जो जानवर। चए अड़े बदअख़लाक़, हिकु त तूं मुंहिंजो हया कोन कयो, ऐं सो अचां पियो त तूं लत खुड़ियो रस्ते जे पासे में पियो आहीं, तोखे ख़बर कान्हे बादशाह पियो अचे। ऐं तंहिंखां पोइ पहिरीं त ख़ाली टंगूं सिधियूं कई, हाणे वरी मुंहिंजे अॻियां ज़बान खोली अथई। तॾहिं हीअ उथी अखियूं माटे चई बादशाह सलामत, का पंहिंजी ॻाल्हि कर। हीअ मूंखे फ़ौज जा, हीअ ताज जा, हीअ हुकूमत जा, हीअ ठाठ बाट, हीअ घोड़ा, हीअ खच्चर, हीअ गॾाऊं, हीअ तुंहिंजा नौकर, हीअ चाकर, हीअ कमदार, हीअ कोटार, इहे पेश न कर। तूं को पंहिंजो कमाल पेश कर त तो में कमाल कहिड़ो आहे। तूं इज़त वारो आहीं, तूं बादशाह आहीं, छो त तुंहिंजे सिर ते ताज पातल आहे। राति जो इहो ताज लाहे खट ते रखी सुम्हंदो आहीं, मतिलबु त तुंहिंजी इज़त ख़तमु, हाणे बेस्तो थियो सुतो पियो आहीं। तूं वॾे ठाठ बाट सां, छो त तोखे वॾियूं चादरूं पातल आहिनि, इहो राति जो लाहे गंजी पाए सुम्हंदो आहीं, मतिलबु हाणे तूं इज़त तुंहिंजी ख़तमु, हाणे तूं ज़लील थी वियो आहीं। हीअ तुंहिंजा नौकर चाकर जेके सभु तोखे सर 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 कनि पिया, इहे राति जो तो मां हथ कढी वेंदा आहिनि, अकेलो वञी घर वारे सां सुम्हंदो आहीं, त मतिलबु तो वरी इज़त धूड़ थी वेली। तूं चई का पंहिंजो बि कमाल ॿुधाए, तूं रुॻो नौकरनि चाकरनि ॾे इशारे करी त ही मुंहिंजा नौकर, ही मुंहिंजा चाकर, ही मुंहिंजो ताज, ही मुंहिंजी चादर, ही मुंहिंजो ठाठ बाट। तो में जेकर को कमाल आहे त पोइ ॿई ॼणा पाण वाह में दरिया में था घेड़ूं, जेको तरी हुन पासे पार थी वञलो त कमाल हुनजो आहे। तूं को पंहिंजो बि कमाल ॾेखार, रुॻो टपा पाराया टपड़ बि ॿुधाई मूंखे त मूं वटि हीउ माल आहे, तूं वटि हीअं, त सभु शयूं ॿाहिरि जूं आहिनि। असुल में कमाल तुंहिंजो ज़ाती ॿुधा त तो में कमाल कहिड़ो आहे। हीअ जेका मूं तव्हांखे अॻियां हदीस पढ़ी, इन हदीस में अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान जो ज़ाती कमाल सेखारियो आहे त तुम जे अंदरि को कमाल हुजे। ॿाहिरियां कमाल तोखे ख़बर कान्हे का त आऊं फलाणे रईस जो पुटु आहियां, उहो रईस हो, रईस खटे वियो हुयो, हाणे तूं ॿुधाए त तो में छा आहे। तव्हांखे ख़बर कान्हे त आउं सिजाल वारो जेको साईं कासमी साहिबु हो न, ऐं उनजो शागिर्दु आहियां। तव्हां छा चवंदा मौलवी गुल, तूं को पंहिंजो कमाल ॾेखार, कासमी त पंहिंजो मक़ाम करे वियो हुयो, तूं पंहिंजी बि का शइ ॿुधा त तुंहिंजे अंदरि छा आहे। कासमी तूं कोन थींदे, पेर न विझ त आउं कासमी जे मदरसे में पढ़ियो आहियां, इन करे आउं उन ठाठ बार सां अचां। इन करे कमाल माण्हू जे अंदरि जो हूंदो आहे, कमाल ॿाहिरियों को बि फ़ाइदो कोन ॾींदो आहे। इहा शइ यादि रखो, कमाल इंसान जे पंहिंजो खपे, ॿाहिरियों कमाल इंसान खे कोई फ़ाइदो कोन ॾींदो। उनजे लाइ अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मूं पढ़ी, पाण फरमायूं त अन्नास कुल्लुहुम हालिकून इल्लल आलिमून, सभु जा सभु इंसान टोटे ऐं खसारे में आहिनि, सभु इंसान तबाह ऐं बर्बाद आहिनि, इल्लल आलिमून, सिर्फ़ु आलिम बचंदा। वरी पाण फरमायूं त वल आलिमून कुल्लुहुम हालिकून इल्लल आमिलून, आलिम बि मतां इहो सम्झे त खुटको ई कोन को त आउं मौलवी आहियां, मूं पग ॿधी आहे, मूंखे परवाह कोन को, वल आलिमून कुल्लुहुम हालिकून इल्लल आमिलून। पाण फरमायूं आलिम उहे बचंदा जेके आलिम बा अमल हूंदा। वरी पाण फरमायूं वल आमिलून कुल्लुहुम हालिकून इल्लल मुख़लिसून, मतां को आलिम ऐं बा अमल चवे त मूंखे परवाह कोन को, छो त आउं आलिम बि आहियां, त बा अमल बि आहियां, त तहजुद गुज़ार बि आहियां। आलिम बा अमल उहे बचंदा जेके मुख़लिस हूंदा।
जेको अल्लाह जी रज़ा ख़ातिर कमु कंदा, रब खे राज़ी करण जे लाइ। वरी पाण फरमाए त वल मुख़लिसून अला ख़तर नज़ीम, मुख़लिस खे बि वॾो ख़तरो आहे, मुख़लिस खे बि वॾो खुटको आहे। मथां सम्झे त मूंखे कोई परवाह कोन्हे को, मुख़लिस उहो बि पार ऐं कामयाबु ऐं पास इम्तिहान में तॾहिं आहे जॾहिं कलमे ते हुनजो मौत थिए। जेसि ताईं मौत कलमे ते नथो थिए त उनखे बि वॾो खुटको आहे। शैतान उते बि छॾे कोन थो। इन करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान जे अंदर में कमाल पैदा करण जे लाइ मुंहिंजे साईं इहे 4 उसूल ॾिना आहिनि। आलिम हुजे, ॿिए नंबर ते इल्मु न, इल्म ते गॾो गॾु अमल बि हुजेसि। सिर्फ़ु आलिम बा अमल बि कमु कोन ॾींदो, इख़लास हुजेसि, ऐं सिर्फ़ु इख़लास बि कमु कोन ॾींदुसि, उनखे फ़िक्र बि हुजे। इल्मु, अमल, इख़लास, फ़िक्र, जंहिंमें इहे 4 शयूं आहिनि, इहो माण्हू आहे कामयाबु। इन जे अंदर में कमाल पैदा थी वियो, इन जे अंदर में कमाल पैदा थी वियो। बाक़ी आलिम आहे कोन्हे को, उहो धक में अल्लाह जे रसूल फरमाए इहो इम्तिहान में नापास आहे। आलिम हुजे, ॿिए नंबर ते अमल हुजेसि, टे नंबर ते इख़लास हुजेसि, चौथे नंबर ते फ़िक्र हुजेसि। हर वक़्त में इहो फ़िक्र हुजे त चल अल्लाह ख़ात्मो ईमान ते करे, हर वक़्त में इहो फ़िक्र हुजेसि। हीअ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। इन जे लाइ मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि में 3 मिसाल उहे ज़िक्र थियल आहिनि, 3 मिसाल उहे ज़िक्र थियल आहिनि जेके तमामु वॾा क़ीमती अमल आहिनि, पर उन्हनि अमलनि में इख़लास न हो, उहे अमल कम जा कोन थिया। ऐं 3 अमल उहे ज़िक्र थियल आहिनि जेके बिल्कुलु अमल में हल्का हुआ, वज़न में हल्का हुआ, पर चूंकि उहे अमल इख़लास सां भरपूर हुआ, इन करे नंढो अमल बि वॾो कमु ॾेई वियो। हदीस में ईंदो आहे त क़यामत जॾहिं अल्लाह जी ज़ात हिकिड़े आलिम खे सॾु कंदी, हिकिड़े आलिम खे सॾु कंदी, उन आलिम खां पुछा कयो वेंदो तोखे अल्लाह इल्मु ॾिनो, ॿुधाए ख़बर त तो छा कयो। ऐं मुस्लमानो जेके जमायती तव्हां आया आहियो, तव्हां सां बि मुखातिब आहियां, हीअ ॻाल्हियूं मुंहिंजी पंहिंजी दिलि ते लिखी छॾिजो। अल्लाह जो रसूल फरमाए हिकिड़े आलिम खे सॾु कयो वेंदो, उनखे पुछियो वेंदो त तोखे अल्लाह इल्मु ॾिनो, ॿुधाए ख़बर त तो छा कयो। आलिम चवंदो या अल्लाह तो इल्मु ॾिनो, मूं वाइज़ कया, मूं नसीहतूं कयूं, मूं मदरसा हलाया, मूं जलसा कया, मूं वॾो दीन जो कमु कयो। तॾहिं अल्लाह जी ज़ात फरमाईंदी ले योकाल इनका आलिमुन, तो इहो सभु कमु हिन करे कयो त मूंखे दुनिया आलिम सॾे। सही वॾी ॻाल्हि आहे, सही वाजी तक़ीर थो करे, तो हिन करे कयो त तुंहिंजो नालो थिए, तुंहिंजी ॻाल्हि थिए, तुंहिंजी हाक थिए, तुंहिंजी धाक थिए, तो इन करे इहा महिनत कई। फ़क़त कील इहो कमु मूं तुंहिंजो दुनिया में करे छॾियो, तुंहिंजो आख़िरत में कोई हिसो कोन्हे को। आलिम एॾो अल्लाह जो दीन पढ़ण वारो, इल्मु पढ़ण वारो, इल्मु का मामूली ॻाल्हि कान्हे का, इल्मु अल्लाह जी सिफ़त आहे, इल्मु का मामूली ॻाल्हि कान्हे का, इल्मु अल्लाह जी सिफ़त आहे। तव्हां मूंखे हिते कुर्सी ते विहारिया त ऐं मदरसे में पढ़ियो आहियां, न त तव्हां मूं वांगुरु साॻिया इंसान आहियो, तव्हां सभु कुर्सियुनि ते नथा वियो। ऐं मदरसे में पढ़ियुसि, उस्ताद जे अॻियां गोॾा भञी वेठुसि, 2 अखर मूंखे आया, अल्लाह सां इहो मक़ाम ॾिनो। इन करे आलिम खे चयो वेंदो त तोखे अल्लाह जी सिफ़त तो वटो ई, अल्लाह जी सिफ़त जा कुझु तुंहिंजे मथां असरात हुआ, उन असरात जो फ़ाइदो इहो थियो जो उन आलिम खे चयो वेंदो तो इल्मु हिन करे पढ़ियो त तूं दुनिया में तुंहिंजो नालो थिए। फ़क़त कील अल्लाह सां फरमाईंदो मूं तुंहिंजो दुनिया में नालो कढी छॾियो, तुंहिंजो आख़िरत में कोई हिसो कोन्हे को। ऐं पाण फरमायूं त उन आलिम खे ऊंधे मुंहं पर जहन्नम में उछलायो वेंदो। अल्लाह सभिनि खे बचाए। हाँ, हदीस में आता है कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि क़यामत के दिन एक आलिम को कहा जाएगा मैंने आपको इल्म दिया, आपने उस पर कितना अमल किया। वो आलिम कहेगा या अल्लाह मैंने दीन का काम किया, मैंने हर दर पे अल्लाह और अल्लाह के रसूल का पैगाम पहुंचाया। रब की ज़ात कहेगी लियुकाल इन्नका आलिमुन, इस वजह से आपने काम किया कि क़यामत के दिन आप बड़े आलिम बुलाए जाओ, आप दुनिया में बड़ा आपका नाम हो। फ़क़त कील वो काम मैंने आपका दुनिया में कर दिया, इस वजह से आखिरत में कोई आपका हिस्सा नहीं है। दूसरे नंबर पे बुलाया जाएगा शहीद को, सखी को बुलाया जाएगा। सखी को कहा जाएगा आप बड़े सखी थे, अल्लाह ने आपको दौलत दी, आपने दौलत में से क्या किया। वो सखी चवंदो या अल्लाह जका तो दौलत मूंखे ॾिनी, उन दौलत जे करे मूं कई मस्जिदूं ठारायूं, मूं कई मदरसा ठाराया, मूं दीन जा कम कया, मूं मदरसनि जी ख़िदमत कई, मूं आलमनि जी ख़िदमत कई, मूं ओड़े पाड़े वारनि खे संभालियो। तॾहिं अल्लाह जी ज़ात फरमाईंदी ले योकाल इन्नक जवादुन, इहो सभु कमु तो हियो त दुनिया में तुंहिंजो नालो थिए। वॾी ॻाल्हि आहे, सही सखी माण्हू हो, सखावती दंग हुई, इन करे तो इहो सभु कमु कयो। फ़क़त कील तुंहिंजो दुनिया में इहो कमु मूं करे छॾियो। हदीस में ईंदो आहे पाण फरमाए उन सखी खे क़यामत ॾींहुं ऊंधे मुंहं पर जहन्नम में उछलायो वेंदो। पाण फरमायूं उन सखी खे क़यामत ॾींहुं ऊंधे मुंहं पर जहन्नम में उछलायो वेंदो। आलिम केॾो वॾो कमु आहे, आलिम जेकॾहिं रब जी रज़ा ख़ातिर कमु नथो करे उन आलिम खे जहन्नम में उछलायो वेंदो। वरी पाण फरमायूं क़यामत ॾींहुं सखी खे सॾु कयो वेंदो, सखी खे बि ऊंधे मुंहं पर जहन्नम में उछलायो वेंदो। 3 नंबर ते सॾु कयो वेंदो मुजाहिद खे,
अल्लाह जे रस्ते में जिहाद करण वारे खे अल्लाह जी ज़ात फरमाईंदी मूं तोखे जवानी ॾिनी, मूं तोखे सिहत ॾिनी, तो पंहिंजी जवानी किथे ख़र्च कई? चवंदो या अल्लाह मूं जिहाद कयो, मूं अफ़गानिस्तान में, मूं कश्मीर में, मूं अमेरिका में, मूं फिलाणी फिलाणी जॻह ते दुनिया जे कुफर खे मूं ॾींहं जा तारा ॾेखारिया, मूं रुख जा चणा चबराया, मूं वॾो कमु कयो। तॾहिं अल्लाह जी ज़ात फरमाईंदी इहे तो सभु कम हिन करे कया त दुनिया में तुंहिंजो नालो थिए, वॾो मुजाहिद आहे, सी जिहाद थो करे, दुनिया जे काफ़रनि खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया अथसि, तो हिन करे इहो कमु कयो। फ़क़ति इहो कमु मूं तुंहिंजो दुनिया में करे छॾियो। पाण फरमायो उन शहीद खे बि ऊंधे मुंहुं पर जहन्नम में उछलाए वेंदो। अल्लाह सभिनि खे पंहिंजी पनाह में रखे। आमीन चओ। सिलेमानी आमीन सां कमु कोन हलंदो, दिलि सां आमीन चओ। अल्लाह असांजे अबरे सबरे अमल खे क़बूल फरमाए। आलिम खे क़यामत ॾींहुं ऊंधे मुंहुं पर जहन्नम में उछलाए वेंदो, सखी खे ऊंधे मुंहुं पर जहन्नम में उछलाए वेंदो, शहीद खे क़यामत ॾींहुं ऊंधे मुंहुं पर उछलाए वेंदो। तव्हां कमु वॾो कयो पर रब जी रज़ा तव्हांजी दिलि में कोन हुई, इन करे क़यामत ॾींहुं उनखे चयो वेंदो, क़यामत ॾींहुं उनखे चयो वेंदो त तुंहिंजो कोई हिसो पतो कोन्हे को, ऊंधे मुंहुं पर जहन्नम में उछलाए वेंदा। अंदाज़ो करे ॾिसो इहे के मामूली अमल आहिनि। हदीस में ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमायूं त बनु इसराइल जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो, बनु इसराइल जे अंदरि जंहिं सॼी ज़िंदगी वेही अकेलाई में इबादत कई, सॼी ज़िंदगी वेही अकेलाई में इबादत कई। बिल्कुलु अल्लाह जे रसूल जी हदीस आहे त पाण फरमायूं बनु इसराइल जे अंदरि हिकिड़ो माण्हू हो जंहिं सॼी ज़िंदगी वेही अकेलाई में इबादत कई, अहिड़ी जॻह ते वेही इबादत कई जो दुनिया जे कंहिं माण्हू बि हुनखे ॾिठो कोन को। हिकिड़े समुंड जे ॿेट ते हुन वेही इबादत कई, समुंड जे ॿेट ते वेही हुन इबादत कई, अकेलो वेठो, दुनिया में कंहिं इंसान बि हुनखे ॾिठो कोन को, कंहिं दुनिया जे इंसान हुनखे ॾिठो कोन को, अकेलो अकेलो उते वेही इबादत कई। अल्लाह जी ज़ात पंहिंजी कुदरत सां उन खारे समुंड में अल्लाह जी ज़ात उनखे मिठो पाणी जो चिश्मो जारी करे ॾिनो। उतां खां रोज़ाना पाणी भरींदो, हिकिड़ो बर्तन पाणी जो भरे उहो पीअंदो। अल्लाह जी ज़ात कुदरती तौर ते उते उनखे अनार जो वण, ॾाढ़ू जो वण पैदा करे ॾिनो। उहो ॾाढ़ू जो वण पटींदो, उहो वण मेवो खाईंदो, रोज़ाना हिकिड़ो ॾाढ़ू, हिकिड़ो पाणी जो लोटो उहो भरींदो, उहो पीअंदो। खारे समुंड में मिठो पाणी ऐं अल्लाह जी ज़ात उते उनखे ॾाढ़ू जो वण पैदा करे ॾिनो। 500 साल वेही उन जॻह ते वेही अकेले वेही इबादत कई जो अल्लाह खां सवाइ हुनखे काइनात में कंहिं बि इंसान ॾिठो कोन हो, सिर्फ़ु अल्लाह ॾिसे पियो। दुनिया में कंहिं बि इंसान हुनखे 500 साल जी इबादत कई, कंहिं हुनखे ॾिठो कोन को, अकेलो वेठे इबादत कई। पछाड़ी जॾहिं वफ़ात कई पए तॾहिं अल्लाह खां दुआ घुरी, या अल्लाह हिते पियो वफ़ात करियां, मूंखे कोई ॾिसण वारो कोन्हे को, सिर्फ़ु तो जी ज़ात मूंखे ॾिठो आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त मुंहिंजो मौत बि सजदे जी हालत में थिए। अल्लाह खां दुआ घुरी त रब मुंहिंजो मौत थिए त सजदे जी हालत में थिए, ऐं अल्लाह से उहो उनजी दुआ खे क़बूल बि कयो। पाण फरमाए उहो माण्हू सजदे जी हालत में वफ़ात कई अथसि ऐं अॼु ॾींहं ताईं उहो माण्हू सजदे जी हालत में पियल आहे। क़यामत जॾहिं उथंदो तॾहिं उहो माण्हू सजदे मां उथंदो। तव्हां पंहिंजे क़ब्रिस्तान खां उथंदा, अल्लाह जी ज़ात हुनखे उथारींदी त उहो माण्हू सजदे जी हालत में उथंदो। जॾहिं सजदे जी हालत में उथंदो ऐं पाण फरमाए त अल्लाह जी ज़ात कुदरती तौर ते हुनजे जनाज़े जे लाश जे मथां वॾा वॾा वण उथारे छॾिया आहिनि, वॾा वॾा वण आहिनि, कोई माण्हू हुन ताईं पहुची नथो सघे। उनजो लाश अॼु ॾींहं ताईं सजदे जी हालत में पियो आहे। क़यामत ॾींहुं उथंदो, जॾहिं इहो माण्हू वफ़ात करे वियो तॾहिं हिन जो रूह खे जॾहिं अल्लाह जे आॾो हिसाब किताब लाइ पेश कयो वियो, जॾहिं हिसाब किताब लाइ हिन जो रूह पेश थियो तॾहिं हिन खां पुछियो वियो, तॾहिं हिसाब किताब लाइ जॾहिं रूह जो पेश थियो तॾहिं अल्लाह जी ज़ात फरमायो, मलाइको मुंहिंजे हिन बाने खे मुंहिंजी महिरबानी सां जन्नत में छॾे अचो। सम्झो पिया ॻाल्हि खे? छा फरमाए अल्लाह जी ज़ात? मुंहिंजी महिरबानी सां इनके जन्नत में छॾे अचो। जंहिं बाने 500 साल तक इबादत कई, जिस बंदे ने 500 साल तक इबादत की हो, वो इबादत में ऐसी इबादत जो अल्लाह के सिवा किसी ने भी उसको देखा नहीं हो, सिर्फ रब की रजा की खातिर जिसने 500 साल इबादत की, वो आखिर में जब वफात करता है, वफात भी उसकी सजदे की हालत में होती है। जब वो अल्लाह के सामने पेश होता है तो अल्लाह ने कहा मेरे बंदे को मेरे फजल से, मेरी मेहरबानी से जन्नत में दाखिल करो। तो उस बंदे के दिल में आया मैंने तो 500 साल इबादत की, उस इबादत ने कुछ भी फायदा नहीं दिया। 500 साल इबादत मेरे किसी खाते में भी नहीं लगी। 500 साल जी इबादत सब जी सब वही हली। पछाड़ी जो जॾहिं मरे पियो तब सजदे जी हालत में पियो आहे। क़यामत ताईं इहो माण्हू सजदे में पियो हूंदो, न सजदे फ़ाइदो ॾिनो, न हुनखे 500 साल जी इबादत फ़ाइदो ॾिनो। हिन बाने जे दिलि में इहो खुटको गुज़रियो त मूं वारी इबादत मूं वारा विया ढंढ जे तर में, कोई फ़ाइदो मूंखे कोन थियो। पर अल्लाह जी ज़ात त बाने जा दिलि जा राज़ ॼाणे थी त बाने जी दिलि में छा पियो गुज़रे। उन महिल मलाइकनि खे चई, मलाइको मुंहिंजे बाने खे थोरो जहन्नम खे वेझो करियो, जहन्नम खे थोरो वेझो करियो। जॾहिं बाने खे जहन्नम खे वेझो कयूं त अची पघर निकितासि, पसीनो पसीनो, पघर ई पघर।
जॾहिं पघर निकिता परेशान थी पियो तॾहिं कुदरती तौर ते उते हथ हिकिड़ो ज़ाहिर थियो, जंहिं हथ में पाणी जो वटो हुजे, पाणी जो बर्तन हुजे, पाणी जो प्यालो हुजे, तॾहिं हिन रड़ कई चई यार पाणी त पियारियो, मरां थो, उञ लॻी आहे, छो त जहन्नम खे वेझो थियो। ऐं हदीस में ईंदो आहे त उनखे जहन्नम खे वेझो कयो, उहो बि 500 साल जे पंध ताईं, 500 साल जे पंध ताईं उनखे उहो जहन्नम वेझे थी। अञा बि जहन्नम जो पंध 500 साल जो हो। जॾहिं जहन्नम जी थोरी ई गरमाश आई त हमरा पघिरजी वेलो, तॾहिं हिन रड़ कई अबा पाणी जो त ढुक पियारियो, मरां थो पाणी पियारियो। तॾहिं उन पाणी वारे हमरा चयो चई ही पाणी जो गिलास उनखे मिलंदो जंहिं माण्हू वटि 500 साल जी इबादत ऐं बेरिया इबादत हुजे, 500 साल जी इबादत बेरिया इबादत हुजे। निमाज़ियो पंहिंजी दिलि जी पटी ते लिखजो, हा निमाज़ियो असीं निमाज़ पढ़ी वरी माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं अल्लाह जी भलाई सां जुमो त जुमो ई कोन पढ़े, रुगू कोन पढ़े, ऐं वरी बि पोइ बि निमाज़ कुझु न कुझु 3 वक़्त पढ़ंदो आहियां। हा तूं निमाज़ पढ़ी तूं राजनि खे ॿुधाईंदो आहीं, हा तूं इबादतूं करे वरी राजनि खे ॿुधाईंदो आहीं, तूं ख़ैर ख़ैरात करे वरी माण्हुनि खे ॿुधाईंदो आहीं। हा अल्लाह जी भलाई सां मुंहिंजी आबादी मां कुझु न कुझु वरी बि मूं ख़ैर ख़ैरात करे छॾी, तूं माण्हुनि खे ॿुधाईंदो आहीं। उन माण्हू 500 साल इबादत कई आहे, कंहिं माण्हू कोन ॾिठो आहे ऐं उनखे अल्लाह जी ज़ात फरमायो त हिनखे मुंहिंजी महिरबानी सां छॾे अचो। हिन चयो यार मुंहिंजी इबादत कम जी कोन थी, तॾहिं अल्लाह जी ज़ात उनखे जहन्नम खे थोरो वेझो कयो। जॾहिं जहन्नम खे वेझो कई तॾहिं चई अड़े पाणी जो त लप पियारियो। तॾहिं उन माण्हू चयो पाणी वारे चई हिन पाणी जे गिलास जी क़ीमत अथई 500 साल इबादत, उहा बि बेरिया, जंहिं वटि हुजे उहो वठे। तॾहिं हिन रड़ कई हा बा उहा मूं वटि आहे, उहा मूं वटि आहे ऐं ॾियां थो। 500 साल जी इबादत ॾिनई, उहो पाणी जो वटो पीतई, पाणी जो वटो वठी पी। हाणे जॾहिं अल्लाह वटि हिसाब किताब ले आयो तॾहिं अल्लाह जी ज़ात फरमायो ओ बाना मुंहिंजा हिसाब किताब ॾे, ओ मुंहिंजा बाना हिसाब किताब ॾे। हा तो वरी 500 साल वारी इबादत वई हिके पाणी जे वटे में, तो रोज़ाना जेके उते पाणी पीता उनजो हिसाब ॾे, रोज़ाना जेके तो अनार जा वण, रोज़ाना जेके तो ॾाढ़ू पटे खाधा उनजो हिसाब किताब ॾे, उहे बि तो 500 साल खाधा हुआ। तो वरी 5 सालनि जी इबादत हिके पाणी जे वटे में वई हली। हाणे मूंखे हिसाब किताब ॾे, तंहिंखां पोइ अॻियां कदम खणंदे। जॾहिं अल्लाह जी ज़ात पकड़ियो तॾहिं बाने जी दिलि में त मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो फज़ल खपे, मुंहिंजा रब तुंहिंजो फज़ल खपे, तूं मुंहिंजो अल्लाह तुंहिंजो फज़ल खपे, तूं संभाली तिन सभिनि खे आऊं बि बानो तो संदो, जहिड़ो तहिड़ो आहियां त बि तो संदो गोलो गंदो, तोते बारी बार कहिड़ो लख बंदन मां हिकु बंदो, तुंहिंजे बाननि साण बाजू केरु ॿियो कादर कंदो, पाण पंहिंजा तूं न पारी केरु पारे पार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो दातार तूं। यार यार बि हेक तूं ॿिया ज़िबानी यार यार, ॿिया सभु ज़िबानी यार यार इज़ी लोड जे आसरे वारा, यार यार बि हेक तूं ॿिया ज़िबानी यार यार, बार बारी ॿिया न खणंदा आज़माए मां बार बार, दोस्त छा हथ पेर सिर धड़ धूड़ में सभु धार धार, कबर कारूं भार भर मुंहिंजो कंबे तो वार वार, तूं न सारी केरु सारे सीर में लासार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो दातार तूं। शाम मुंहिंजो शाम सोयमस सुबुह तुंहिंजो शाम तो, शाम मुंहिंजो शाम सोयमस मुंहिंजी त का हिकिड़ी शाम ॿुधण में थी अचे, हिकिड़ो ॾींहुं को मुंहिंजो नालो तो ॿुधण में अचे, शाम मुंहिंजो शाम सोयमस सुबुह तुंहिंजो शाम तो, 60-70 गुज़री पुठियां रहंदो वञी रब नाम तो, जाम जामा तो ढकाया जाम पीतम जाम तो, सुबुह तोड़े शाम आऊं शाम तन खां शाम तो, शाम तूं झल शाम तूं पल, शाह शाह कार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो, गॾिजी चओ ॾेह जो दातार तूं, तो सिवा दातारिया दातार तुंहिंजी दात ते, लात तुंहिंजे लुत्फ जी नित लत लॻायम लात ते, नाहे ज़ारी रे ज़रो को ज़ोर तुंहिंजी ज़ात ते, कम कमीने जा के ना कर करम तूं कम ज़ात ते, तूं न कंदे केरु कंदो कर करम कलथार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो, ज़िक्र ज़ाती ज़ौक़ वारो फिक्र फैज़ अंदोज़ ॾे, शुक्र वारो साज़ साइम सबिर वारो सौज़ ॾे, दर लंघी आयो लंघो ते लाल ॾे फेरोज़ ॾे, तुंहिंजी रोज़ी धार रोज़ो रोज़ नओं नओं रोज़ ॾे, ॾींहुं सुखियो ॾींहं खां ॾुखियो न ॾींहुं ॾेखार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो दातार तूं ॾेह जो। हा जॾहिं बाने खे अल्लाह जी ज़ात थोरो जहन्नम जो सेक ॾिनो तॾहिं चए रब तुंहिंजी महिरबानी खपे, ईअं जन्नत में कोई दाख़िल न थींदो, मथां को सम्झे त अमलनि जे करे जन्नत में वेंदुसि, अमलनि जे करे कोई जन्नत में कोन वेंदो। अबा तुंहिंजा अमल आहिनि घणा, तुंहिंजा अमल आहिनि, उमिरि अथई 60 साल, अबा 60 साल खां पोइ मथे छा आहे, 60 साल खां पोइ मथे छॾे वेंदासीं, फे फर्ज़ करे जे हज़ारे साल हलंदी उमिरि हुई त बि 70 खां पोइ 70 जी सुध न रहंदी का सही, 70 साल खां पोइ तोखे पंहिंजे 70 जी सुध हूंदी, 70 सम्झो था, 70 जी माना 70 साल, 70 जी माना पंहिंजी शर्मगाह ओघड़, फे फर्ज़ करे जे हज़ारे साल हलंदी उमिरि हुई त बि 70 खां पोइ सुध न रहंदी का सही, 70 साल खां पोइ माण्हू खे ख़बर पवंदी त केॾा मोह करे पेशा पियो करियां, अॻियां केरु वेठा आहिनि, ॿार बचा वेठा आहिनि, माण्हू खे हूंदी आहे मत,
बेफरज करे जे हज़ारे साल जी उमिरि हुई तब 70 खां पोइ 70 जी सुधन रांदी का सही पाण पसने पियो त पट में पूरजन पिया पुट पई बात गग गग वात में गिग बात गग गग वात में गिग दंद ॾाढ़ू विया लही पोढ़ पड़प जा पार बस अल्लाह बस बाक़ी हवस तो केतिरो हवस आहे कुझु करे वठां 60 साल तुंहिंजी उमिरि आहे 60 साल में 30 साल सुम्ही गुज़ारदे बाक़ी 30 साल 30 सालनि में जेको तूं अमल कया उहे 30 साल में जॾहिं पहिरियां जेके जवानी जा तो साईं साहब ॿुधाईंदो असां जवानी त रुगो नर गॾा डोड़ाईंदे गुज़ारियासीं बाक़ी जेके पोयां ॾींहं गुज़रिया उहे बि तबलीग जमात वारनि घुटे सुटे असांखे हाणे मस्जिद में किरायो उते जॾहिं दसे ते खां पोइ असांखे कुझु दीन सेखारियो उहो दीन ईअं सेखारींदा जी ढगे खे हितां खां झले ओत ॾिबी आहे न इहे ज़ोरी दसे असांखे ओत ॾिनऊं पोइ असांखे कलमो सेखारियूं पोइ 40 साल खां पोइ असां कलमा सिखियासीं पोइ निमाज़ूं पोइ रोज़ा पोइ ज़कातूं पोइ असांजूं ख़ैर ख़ैरातूं वध खां वधि पोइ उमिरि में उहे जेकॾहिं पूरो तुंहिंजो हिसाब कंदे त 24 कलाकनि में तो वरी निमाज़ आहे हिकिड़ो कलाक अब 1 कलाक निमाज़ आहे या तव्हां मुंहिंजे ख़्याल में अञा बि डिघी निमाज़ पढ़ंदा आहियो 24 कलाकनि में हिकु निमाज़ तुंहिंजी ज़िंदगी जा पोयां 10 सालनि जो जेकॾहिं हिसाब कंदे त तुंहिंजा आहिनि वध खां वधि 3 महीना 4 महीना इबादत जा 60 सालनि में 4 महीना तुंहिंजी इबादत जा ॿिया सभ जी उमिरि तो अल्लाह जी तो खाधी रब जे ॾिनल मां एसाननि मां तो खाधो पीतो पर तो अल्लाह जे दीन लाइ कुझु कमु कोन कयो हाणे जेकॾहिं तोखे जन्नत मिले त 3 महीना मिलणु खपे न पर जन्नत तोखे किरोड़े साल छो पई मिले तबलीग जमात वारा ॿुधाईंदा अरबे खरबे साल जन्नत मिलंदई अरबे खरबे साल ओ अंगाखर खुटी वेंदा त तुंहिंजी जन्नत कोन खुटंदी ही समुंड ॾिठो अथव इन समुंड मां रोज़ हिकिड़ो फुड़ो खजे इन समुंड मां रोज़ाना हिकिड़ो फुड़ो खजे उहो फुड़ो खणी वरी ॿिए ॾींहुं ते उहो फड़ो खजे ओ इहो समुंड खुटी सघे थो त बि तुंहिंजी जन्नत कोन खुटंदी अञा बि न सम्झे त तोखे थर जो मिसाल सम्झायां एॾो वॾो थर पियो अथई इन थर जे वारी मञा हिकिड़ो ज़रो कजे ऐं इहो रोज़ हिकिड़ो ज़रो कजे अब घणनि सालनि में इहो माण्हू खणी वेंदो अंगाखर खुटी वेंदा त बि थर जी वारी कोन खुटंदी ओ थर जी वारी खुटी सघे थी त बि तुंहिंजी जन्नत कोन खुटंदी तो महिनत ऐं मज़दूरी कई आहे 4 महीना तोखे जन्नत में मिले किरोड़े अरबे खरबे पदमे साल एॾी वॾी जन्नत छो पई मिले छो त जन्नत माण्हू खे अमल ते कोन मिलंदी आहे जन्नत माण्हू जे इरादे ते मिलंदी आहे जन्नत अमल ते कोन मिलंदी आहे अमल त आहे 3 साल तोखे जन्नत एॾी वॾी छो पई मिले छो त तुंहिंजी नियत चङी आहे अब तवजो करियो नियत तुंहिंजी चङी आहे तुंहिंजी अब छोकिरनि चुप करायो हिन जी उमिरि 30 साल आहे 30 सालनि में नियत आहे त अल्लाह जेकॾहिं मूंखे 100 साल ॾिनी त बि अल्लाह जी इबादत कंदुसि अब नियत आहे हिन जी उमिरि आहे 60 साल नियत आहे त अञा जेकॾहिं रब मूंखे 60 साल ॿिया ॾिना त बि इबादत कंदुसि चओ इंशाअल्लाह नियत आहे त तुंहिंजी नियत आहे त मूंखे अल्लाह से 1000 साल ॾिना त बि इबादत कंदुसि अमल त तो वारो आहे 4 महीना पर तुंहिंजी नियत लखे साल ताईं आहे इन करे अल्लाह जन्नत नियत ॾींदो अल्लाह जन्नत अमल ते कोन ॾींदो आहे अमल त आहे तुंहिंजा 2 ॾींहं तुंहिंजो अमल आहे 2 महीना अमल थोरो वक़्तु अथई जन्नत रब ॾे पियो जेको किरोड़े अरबे साल छो त तुंहिंजी नियत ऐं इरादो आहे ऐं क़यामत ॾींहुं अल्लाह इरादे ते मथां हिसाब किताब कंदो इन करे हदीस में वेंदो आहे जॾहिं मैयत खे क़बर में रखियो वेंदो आहे न जॾहिं मैयत खे मुस्लमान खे क़बर में रखियो वेंदो त हाणे ऐं उनखे टेम ॾेखारियो वेंदो विची निमाज़ वारो सिज लहे थो इहो टेम उनखे ॾेखारियो वेंदो मलाइकनि खां अची पुछंदा भाई हिसाब किताब ॾे तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे हू जॾहिं ॾिसंदो चवंदो यार मुंहिंजो तो सिज लहे निमाज़ थी वञे तव्हांखे त लॻी आहे सुवाल जवाब जी छॾियो निमाज़ पढ़ी वठां पोइ तव्हां सां ॻाल्हायां थो मलाइक चवंदा ख़ुदा जा माना करी छा थो असीं आया आहियूं हिसाब किताब लाइ असांखे हिसाब किताब ॾे तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे दीन कहिड़ो आहे चवंदो यार तव्हांजा हिसाब किताब खुटंदो कोन मुंहिंजी निमाज़ थी वञे निमाज़ पढ़ी वठां उते बि हिन खे माण्हू खे फिक्र हूंदो कहिड़ो हूंदो त मुंहिंजी निमाज़ वञे थी निमाज़ जो टेम तंग आहे इन करे जन्नत अल्लाह अमल ते कोन ॾींदो जन्नत रब फिक्र ते ॾींदो आहे रब जन्नत छा ते ॾींदो फिक्र ते ॾींदो तुंहिंजे क़बर में बि फिक्र इहो हूंदो त मुंहिंजी निमाज़ थी वञे इन करे अल्लाह असांखे जेका जन्नत ॾींदो उहा अमल ते कोन ॾींदो आहे अल्लाह असांखे जन्नत फिक्र ऐं नियत ते ॾींदो जहिड़ो फिक्र हूंदई अल्लाह ओड़ी जन्नत ॾींदई जॾहिं हदीस में ईंदो आहे उन माण्हू 500 साल इबादत कई पछाड़ी जो वरी अल्लाह जे फज़ल सां छुटो तॾहिं हदीस में ईंदो आहे त अम्मा आयशा सिद्दीका अल्लाह जे रसूल खां पुछो साईं सभु माण्हू अल्लाह जे महिरबानी सां जन्नत में वेंदा पाण फरमाए सभु जन्नत में अल्लाह जी महिरबानी सां तॾहिं साईं खां पुछे साईं पोइ तव्हां अब समझो पिया पाण साईं पोइ तव्हां पाण फरमाए इल्ला अयत गम्मदन अल्लाह पाण फरमाए जॾहिं अल्लाह जी महिरबानी अल्लाह जो फज़ल जॾहिं मूं मुहम्मद खे रब जी महिरबानी जी चादर जॾहिं मुंहिंजे मथां पवंदी तॾहिं आउं बि जन्नत में हलियो वेंदुसि अल्लाह जे फज़ल खां सवाइ कोई न छुटंदो अल्लाह जे फज़ल खां सवाइ कोई कोन छुटंदो इन करे मूं ॿुधायो त 3 अमल केॾा वॾा आहिनि इल्म अमल इल्म ऐं ॿिए नंबर ते शहीद 3 नंबर ते अल्लाह जे रसूल फरमायो सखी इहे वॾा अमल आहिनि पर इन्हनि अमलनि में इख़लास न हुजण जे करे इहे माण्हू जहन्नम में वेंदा आहिनि
वरी हदीस में ईंदो आहे त टे माण्हू उन जो अमल बिल्कुलु कमज़ोर अमल हो, नंढड़ो अमल हो, पर उहो अलाह जे रज़ा ख़ातिर हो, इख़लास सां भरपूर हो। उहे माण्हू छुटी विया जा। हिकिड़ा टे माण्हू हदीस में ईंदो आहे त बनु इसराइल जा माण्हू टे ॼणा आया पे, टेई दोस्त अची हिकिड़े बारिश अची वसी, बारिश मथां खां हिकिड़ो वॾो जबल जो पत्थर उहो रिड़ंदे रिड़ंदे अची गार जे मुंहं ते ढकजी बीह रहियो। गार जे मुंहं ते हमरा टेई गार जे अंदरि हुजनि, गार जे अंदरि हमरा टेई फासी पिया, हाणे उते फाथा पिया आहिनि, हाणे छा करियूं, हाणे घणेई ज़ोर लाथऊं पर उहो गार जो पत्थर इन्हनि खां न हटे। पोइ नेठ टिनी माण्हुनि गॾिजी अलाह खां दुआ घुरी चई सभु को माण्हू पंहिंजो पंहिंजो ज़िंदगी जो अमल अलाह जे आॾो पेश करे त या अलाह इहो अमल जेकॾहिं तो वटि क़बूल हुजे त असां त ही मुसीबत हटाए। टेई माण्हू पंहिंजो पंहिंजो अमल पेश कनि। पहिरें हमरा उथी बीठो अलाह खां दुआ घुरी, या अलाह मुंहिंजी आदत हूंदी तो रोज़ाना सिजल ते टाइम ते बकरियूं काहे ईंदुसि, बकरियूं ॾुही पहिरीं पंहिंजे माउ ऐं पीउ खे खीर पीआरींदुसि, जॾहिं उहो पीउ बचाईंदा हुआ तंहिंखां पोइ पंहिंजे बचनि खे पीआरींदुसि। हिकु दफ़ा ऐं देरि थी वेंदी ऐं माल परे काए विसलियो, वापसी माल जॾहिं आयुसि पे तॾहिं मूं ॾिठो त अम्मा बाबा सुम्ही रहिया, मूं निंड पइजी वञा, मुंहिंजा बच्चा मुंहिंजे इंतज़ार में ठा, मूं माल ॾुही खीर जो प्यालो भरे अम्मा ऐं बाबा जे आॾो पेश कयुमि। उहे ॿई निंड पिया हुआ, मुंहिंजे बच्चनि मूंखे मिनतूं कयूं, मुंहिंजे पेरनि में फतकंदे रहिया, रड़ियूं कंदे रहिया, बाबा असांखे बुख लॻी आहे खीर ॾे, बाबा बुख लॻी आहे खीर ॾे। तॾहिं मूं हुनखे चयो त ना पुट, पहिरीं अम्मा बाबा खे प्यारींदुसि, अम्मा बाबा बचाईंदा तंहिंखां पोइ तव्हांखे प्यारींदुसि। चई बच्चा मुंहिंजे पेरनि में रुअंदे रहिया पर मूं बच्चनि खे खीर कोन प्यारियो, अम्मा बाबा जे मूं इंतज़ार कयो। आधी जो जॾहिं मुंहिंजा माउ पीउ उथिया तॾहिं मूं उन्हनि खे प्यारियो, उन्हनि खे प्यारे जॾहिं उन्हनि बचायो तंहिंखां पोइ मूं पंहिंजे बच्चनि खे खीर प्यारियो। अमल इहो कयो अथसि। समझदार माण्हू हुयो, बेसमझ कोन था लॻो। तव्हां खां पुछां थो इहो हिन माण्हू अमल कयो, इहो अमल अलाह जे आॾो पेश कई। जेकॾहिं इहो माण्हू अधु खीर पंहिंजे माउ पीउ लाइ बचाए रखिया, अधु खीर पंहिंजे बच्चनि खे प्यारिया, तव्हां खां पुछां थो छा इहो माण्हू गुनाहगार थी आहे? सम्झो पिया ॻाल्हि कोन पिया सम्झो? गुनाहगार थी आहे छा इहो माण्हू काफ़िर थी वञा? पंहिंजे बच्चनि खे बचाए रखिया, पंहिंजे बच्चनि खे बर वक़्तु प्यारे छॾे, उन्हनि खे न रुआड़िया, उहे बि सुम्ही रहंदा, पंहिंजे माउ पीउ जे लाइ खीर बचाए रखिया। अमल नंढो, सम्झो पिया, अमल नंढो आहे। इहो को ज़रूरी कोन्हे त माउ पीउ खे हरूभरू पीअण तंहिंखां पोइ ई पीअनि, पर इहो अमल नंढो, अलाह जी रज़ा ख़ातिर अमल कई। मुंहिंजा रब तूं राज़ी थी, मुंहिंजा रब तूं राज़ी थी, मुंहिंजा अलाह जेकॾहिं इहो अमल तो वटि क़बूल हुजे त असांजे मथां ही मुसीबत हटाए। ऐं उन्हनि जे हथां उहो पत्थर हटी वियो हुयो, उहा मुसीबत हटी वेली। अमल नंढो आहे पर उन अमल में इख़लास भरपूर आहे, इख़लास सां भरियलु, इन करे नंढो अमल बि अलाह वटि अघाइजी वेंदो। इन करे माउ पीउ जी ख़िदमत करियो, माउ पीउ खे परचायो। अलाह जो रसूल फरमायो, क़यामत ॾींहुं मुंहिंजे साईं फरमायो, अलाह हिकिड़े माण्हू पुछो साईं मूंखे ॿुधायो त मुंहिंजो अलाह मूंखां राज़ी आहे या नाराज़ आहे? तॾहिं पाण फरमायूं में के मौलवी के मुफ़्ती खां फतवा न वठि, पंहिंजे माउ पीउ खां पुछ। माउ पीउ तोखां राज़ी त ख़ुदा बि तोखां राज़ी अथई, माउ पीउ तोखां राज़ी तहजुदनि सां ख़ुदा राज़ी कोन थींदई। पहिरीं माउ पीउ खे परचाए, माउ पीउ राज़ी, अलाह बि तोखां राज़ी अथई। इन करे माउ पीउ जी ख़िदमत करियो। ऐं नौजवाननि खे चवां थो, नौजवानो पंहिंजे पीउ खे तव्हां उबता सुबता जवाब ॾींदा आहियो। पीउ जेके लाइ अलाह जे रसूल जो फरमान आहे। मुंहिंजो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू दां खणी आयो, चई बाबा मुंहिंजा पैसा काई आहे, मूंखे पैसा वठी ॾे, पार्फर में वञी पिणे खे वठी अच, हिसाब किताब करियूं। पिणस खे बाह मां झले, चई जल्दी कर हल, अलाह जो रसूल तोखे घुरायो आहे, फैसलो लॻो पियो आहे, तो मुंहिंजा पैसा खाधा आहिनि। पिणस खे जॾहिं छिके वठी आयो तॾहिं पिणस ॾिठो त जेकॾहिं आउं वियुसि ख़ुदा जे रसूल वटि त आउं ॾोहारी थींदुसि, बराबरि मूं पैसा खाधा। पंहिंजे पुट जा पिणस वज़ू करे बरकत नफ़िल पढ़ी अलाह ॾे हथ कई, मुंहिंजा अलाह तूं मुंहिंजे हाल जे मथां रहम कर, मुंहिंजा अलाह मूंखे महबूब नबी जे अॻियां ॾोहारी न कजे, मुजरिम न कजे। जेकॾहिं अलाह जो रसूल मूंखां नाराज़ थी पिया, पंहिंजो मुंहुं फिराए छॾियो त केरु नबी खे परचाईंदो, केरु क़यामत ॾींहुं मूंखे हौज़े कौसर जी लप प्यारींदो। इहा दुआ घुरी, अखियुनि मां पाणी भरिजी आयुसि, पाणी वही पियो। इहा दुआ घुरी उन महिल निकितो पंहिंजे पुट सां गॾु, जॾहिं मस्जिद नबी में दाख़िल थियो, अलाह जो रसूल मस्जिद में वेठा आहिनि। परे खां ॾिठो त पोड़े पीउ खे बाह मां झलियो वठियो अचे। पोड़े पीउ जी जॾहिं मुंहिंजे साईं जी नज़र पोड़े पीउ ते पई, परे खां ॾिठो त पोड़े पीउ खे वठी अचे। जॾहिं नज़र पई तॾहिं पोड़ो पीउ मस्जिद जे दर ते रोए बीठो, मथां पैगंबर जे आॾो ऐं मुजरिम थी पवां। अलाह जे रसूल जी नज़र पई तॾहिं पाण फरमाए, चाचा रोए छो थो, चाचा रोए छो थो? तूं रो न, तुंहिंजी त मथां खां सिफारिश अची वई आहे, रो न, तुंहिंजो मथां खां फ़ैसिलो अची वियो आहे। चाचे खे वठी अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर ते विहारियो। मुस्लमानो, अलाह जे रसूल पंहिंजी चादर पोड़े पीउ जे कदमनि में विछाई आहे। नबी जी चादर आहे, का मामूली चादर कान का, इहा चादर उहा आहे जंहिं जे अलाह जे रसूल अलाह जी ज़ात ख़ुदि इन चादर जा कसम खया, का मामूली चादर काने का। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मिक़दाद बिन असवद वटि आया। पाण फरमाए, मिक़दाद ॿुधो त तुंहिंजो बाग़ लथो आहे, अॼु खजूर खाराए। चइसि खजूर ख़तम थी वेली, दाणो बि कोन को। तॾहिं पाण फरमाए, ख़ैर
आहे पाण वापसि वरिया मिक़दाद बिन असवद रोए पियो पाण फरमे रोए छो तो किसी क़िस्म सां मूं वटि आया हुआ उमेद करे मिक़दाद अगरि खजूर खाए चुम अफ़सोस मूं वटि दाणो बि कोन्हे जो तव्हांजी ख़िदमत में पेश करियां इन करे रोआं थो पाण फरमे रो न घर में को वण बीठल अथई चईसि सुकल वण आहे खजूर कोन ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर लाहे ॾिनी पाण फरमे मिक़दाद रो न उम्मत जो रोअण मूं मुहम्मद खां बर्दाश्त न थींदो आहे उम्मत रोए नबी किथां बर्दाश्त करे मां खे बच्चे ते उहो रहम कोन ईंदो आहे जेतिरो अल्लाह जे रसूल खे असां गुनाहगार उम्मत जे मथां रहम ईंदो आहे पाण फरमे रो न घर में वण अथई चईसि सुकल वण आहे अल्लाह जो रसूल पंहिंजी चादर नी पाण फरमे मिक़दाद ही मुंहिंजी चादर सुकल वण हेठां विछाए सुकल वण खे मूं मुहम्मद जा सलाम ॾिजसि चवजसि अल्लाह जो रसूल चवनि था ही चादर असांखे खजूर मां भरे ॾे हज़रत मिक़दाद फरमायो सुकल वण हेठां चादर विछाए सुकल वण खे काइनात सरदार मदीने जे ताजदार जो मूं सलाम पहुचायो नबी जो मूं पैगाम पहुचायो अल्लाह जो रसूल ॿाहिरि बीठा आहिनि मुंहिंजे नबी पैगाम ॾिनो आहे ही चादर असांखे खजूर मां भरियल खपे थी हज़रत मिक़दाद फरमायो जॾहिं खजूर खे नबी जो सलाम पहुचायमि नबी जो पैगाम मैसेज पहुचायमि जी अल्लाह जो कसम सुकल वण मां ईअं खजूर वसण शुरू थी जी वॾ फुड़ो मींहुं वसंदो आहे ईअं खजूर पे वसे फरमाई जॾहिं चादर भरिजी वेली मिक़दाद फरमायो ऐं ॻंढ ॾेई उन चादर जी भरी वधी अल्लाह जे रसूल जे आॾो खणी आयसि पाण फरमे मिक़दाद तो जल्दी कई इहा चादर न खणी आ सुबुह त इहा खजूर वसिया सॼो मदीनो खाई ॾहो करे आ सुकल वण हेठां चादर आई नबी जी मुसलमानो या का चादर मामूली काने का सुकल वण हेठां आई कसम खुदा जो सुकल वण के नबी जी चादर जो हया अची वियो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं खंदक जी खोटाई पिया कनि खंदक जी खोटाई कंदे हिकिड़ी नंढड़ी छोकिरी मासूम न्याणी अल्लाह जे रसूल खां मटी तॾहिं पाण उन सॾु कयूं पाण फरमे अम्मा के कंहिंजी धीउ आई जिसे नोमान बिन बशीर जी धीउ आहियां पाण फरमे केॾां पई वञे जिसे अम्मा के ही चंद दाणा खजूर जा वर चढ़िया आहिनि अम्मा चयो बाबा खे ॾेई अच साहिब नोमान बिन बशीर जी धीउ आहियां नोमान बिन बशीर खे ॻोल्हियां पई पाण फरमे अम्मा तुझी चा खजूर असा के दे असी तुझे पे के पहुंचाए छॾींदासीं अल्लाह जे रसूल उन मासूम न्याणी खां चंद दाणा खजूर जा वठी पंहिंजे हथनि में रखी अल्लाह जे रसूल हथनि में फेराया पाण फरमायो अम्मा तूं वञ असी तुझे पे के खजूर पहुंचाए छॾींदासीं मुंहिंजे साईं चादर पंहिंजी विछराई चादर विछराए उन चादर ते उहे साईं जी चादर चंद दाणा जेके मासूम न्याणी खां वरिता अथनि वठी उन चादर जे कुंडनि ते रखियूं का हुते ईअं रखी तॾहिं पाण फरमायूं जेके बि खंदक में बीठा आहिनि सभु खंदक वारनि खे दावत ॾियो अचो अॼु नोमान बिन बशीर तव्हांजी दावत कई आहे साहब फरमाइनि था 5-7 दाणनि जे खजूरनि जे आसरे ते अल्लाह जे रसूल 1000 माण्हुनि खे दावत ॾिनी सभु आया फरमाए जॾहिं असीं उन चादर ते वेठासीं असां वेहंदे वियासीं खाईंदे उथंदे वियासीं जी पे आयासीं ती उहा चादर ते खजूर वधंदे आई जॾहिं पछाड़ी वारी जमात उन चादर तां खाई उथी पछाड़ी जो ॾिठोसीं त उन चादर ते एॾो वॾो ढिग जो खजूर चादर खां पट ते पे किरी या का चादर मामूली कोनी या चादर मुसलमानो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोड़े पी जे कदम न विछाई ओ मुसलमान तू पांजे पोड़े पी के उबता सुबता जवाब ॾींदो आई घर में भौंके वेठो बक बक बंद न तो करे तू पोड़े पी सां ॻाल्हाईंदो आई पिणे तोखे चवंदो आहे वञे पियो बाज़ार मुंहिंजो सामान वठो अचे तुंहिंजी जेका ॿोलियूं हूंदियूं आहिनि अल्लाह जो कसम जिते वेंदा आहियूं माण्हू असांखे दाहूं ॾींदा आहिनि से नौजवान पंहिंजे वॾनि खे नथा वञनि ॾाढियूं बेइज़तियूं था कनि घटि वधि था ॻाल्हाइनि पोड़े पी के घटि वधि अम्मा पोड़ी के घटि वधि अम्मा बक बक बंद नथी करे अम्मा त रत करे चयो आहे जॾहिं अम्मा रत जूं आई तॾहिं अम्मा जो दिमाग़ ख़राब कोन हो तॾहिं अम्मा जो दिमाग़ ठीक हो जॾहिं पराए घर जूं ॿुहारियूं कढी तुंहिंजूं दवाऊं वरितई तॾहिं अम्मा जो दिमाग़ ख़राब कोन हो जॾहिं तूं रोंदो आहे आधी जो तूं रोंदो आहे अम्मा जे अखियुनि में पाणी हूंदो तॾहिं अम्मा जो दिमाग़ ठीक हो जॾहिं तूं राति जो रोंदो आहे अम्मा तुंहिंजे पेशाब वारे पुसिल बिस्तर ते सुम्हंदी हुई तॾहिं अम्मा जो दिमाग़ ठीक हो अॼु तो नौजवान औरत खे घर में वठी आई तुंहिंजी घरवारी खे वठी आई हाणे उबतियूं ॿोलियूं पियो करी हाणे चई पियो त अम्मा जो दिमाग़ ख़राब आहे पुट अम्मा जो दिमाग़ अॼु बि ठीकु आहे खुतबे वारी लठ हुजे बिस्मिल्लाह करे तोखे हितां ॾिजे पोइ तोखे ॿुधाइजे त अम्मा जो दिमाग़ ख़राब आहे या तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे मां जे दिमाग़ सां मुसलमान ॿोलियूं वेठो ॻाल्हाए हिकिड़े साहबी आयो अल्लाह जे रसूल खे चई साईं अम्मा मुंहिंजी बचपन में ख़िदमत कई साईं मूं बि पीरी में मां जी ख़िदमत कई हाणे अम्मा जा हक़ लही रहिया पाण फरमे तूं मां जा हक़ थो लाई पर ॿुध तूं मां जा हक़ थो लाई जॾहिं मां तुंहिंजी ख़िदमत में कई जॾहिं तूं हींअर मां जी ख़िदमत पियो करी तॾहिं तुंहिंजी दिलि में इहा आहे त पोड़ी मरे त जान छुटे जेको मौलवी गजे पीर फ़कीर दरवेश ॾाढ़ी वारो साईं दुआ करियो कहिड़ी दुआ करियो अल्लाह से अम्मा बाबा खे हिकु पासे करे मिसकाल कोन सम्झो हिकु पासे मतिलबु छा आहे हिकु पासे मतिलबु छा आहे मरण त जान छुटे न या कोई ॿियो बि मतिलबु आहे तो जॾहिं दुआ पे घुराई त अम्मा बाबा हिकु पासे थियनि पर पाण फरमे मां पे तुंहिंजे बचपन में इहा दुआ कोन घुरी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बच्चे खे हिकु पासे कर कोन घुरी उन्हनि ईअं चयो या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे जवानी ॾिजे मुंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं कटे बि मुंहिंजे बच्चे खे ॾिजे तूं अम्मा जा थोरा थो लाई चईसि भला अम्मा खे कुल्हे ते विहारे हज करायां पोइ अम्मा जा थोरा लहंदा पाण फरमे पूरी ज़िंदगी मां खे कुल्हे ते विहार हज कराइसि उहा राति जे राति मां तुंहिंजे पेशाब भरे पुसिल बिस्तरे ते सुती तोखे खणी सुकल बिस्तरे सुम्हारी सॼी ज़िंदगी मुंहिंजे साईं फरमे तोखां हिकु राति जो हक़ कोन लहंदो
केॾा माउ पीउ जा हक़ अथई। मूं अर्ज़ पे कयो उन माण्हू पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कई, माउ पीउ जी ख़िदमत कई ऐं खीर बचाए कोन रखी, बचनि खे कोन प्यारी, माउ पीउ जे लाइ बचाए रखी। पोइ इन नेकी ते अलाह ते मुसीबत मां छॾे ॾिनसि। वरी टियों हमरायो, ॿियो हमरायो, उन दुआ घुरी। अबा तवजो करियो, उन दुआ घुरी, या अल्लाह हिकु दफ़ा माण्हू मूं वटि मज़दूर आयो, मूं वटि महिनत कई, मज़दूरी कई, मुंहिंजी मज़दूरी थी 10 रुपया या 20 रुपया। मूं हुनखे मज़दूरी जॾहिं ॾिनी त हुन चयो ख़ुदा जो ख़ौफ़ कर, मुंहिंजी मज़दूरी अञा वधीक थिए थी, मूंखे मज़दूरी वधाए ॾे। पोइ कावड़ जी उहे पैसा छॾे हलियो वियो। या ॿी हदीस में चओ त उन 100 रुपया मूं वटि अमानत रखियो, चई अमानत तो वटि आहिनि, ऐं जॾहिं अचां मूंखे इहे मुंहिंजा पैसा वापसि कजांइ। पोइ उन पैसनि मञा मूं बकरियूं वरितियूं, उन पैसनि मञा मूं माल वरितो। आस्ते आस्ते उनजो माल एतिरो थियो जो लखे रुपया उन थिया। उहो 10-15 सालनि खां पोइ आयो, पोइ चई यार मुंहिंजा पैसा तो ॾियनि, मूंखे ॾे। मूं हुनखे चयो अब्बा ही जेके बि माल ढोर ढगा ते सभु तुंहिंजा आहिनि, मुंहिंजो 100 रुपया आहे। हाणे तव्हां समझदार वेठा, तव्हांखे शरीयत जो हिकिड़ो मसइलो ॿुधायां। जेकॾहिं को कंहिंखे 100 रुपया अमानत ॾे या 1000 रुपया, अब्बा मुंहिंजी अमानत अथई, क़ाबू करे छॾिजे, कंहिंखे न ॾिजे। हाणे इहो अमानत हिन वटि पई आहे, जेकॾहिं इहा अमानत चोरी थी वेली, फुर थी वेली, बाहि में सड़ी वेली, हाणे इहा अमानत भरे ॾियणी कान का, अमानत ज़ाया थी छुटी। पर जेकॾहिं अमानत में हथ चुरांद कई अथसि, 1000 रुपया खुला कराया अथसि, माना हथ चुरांद कई अथसि, हथ चुरांद कई, हाणे जेकॾहिं हेॾा न थियंदा हाणे भरे ॾींदो। पर जेकॾहिं धणी चयो त इहा अमानत तो वटि आहे, भले खा पी, ऐं 5 सालनि 10 सालनि खां पोइ मूंखे मुंहिंजा पैसा वापसि कजे, त हाणे जेकॾहिं हाणे इहा हिन वटि अमानत आहे, हाणे हुनजी मर्ज़ी आहे। हाणे 10 सालनि खां पोइ उहो हमरा आयो, हुनजो वॾो ढोर ढगा माल मथां थी वेलो। हाणे हुनखे चई यार मां तोखां 1000 रुपया 100 रुपया घुरंदा आहियां, उहो मूंखे ॾे। चई हीअ सभु माल ढोर ढगा तुंहिंजा आहिनि, काहे वञे? चई न अदा मुंहिंजा कोन्हे को, मुंहिंजो 100 रुपया आहे, मूंखे ॾे। शरीयत जो मसालो आहे, इनखे सिर्फ़ु 100 रुपया ॾियणो, वधीक ॾियण जो इख़्तियार कोन्हे को, 100 रुपया हो। पर हुन सभु जा सभु अमानत पैसा सभु हुनखे वापसि कया। चई या अल्लाह इहो अमल मूं कयो, इहो अमल मूं कयो तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर, मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ फरमा। अल्लाह से हुनजे मथां उहो पत्थर हटाए छॾियो, उहो पत्थर हुनजे मथां हटाए छॾियो। अमल नंढा आहिनि, पर इहे अमल इख़लास सां भरपूर हुजण जे करे, इख़लास सां भरपूर हुजण जे करे इहो अमल अल्लाह वटि अघाइजी वेलो, कमु ॾेई वेलो। हर नंढो या नंढो अमल इख़लास सां भरपूर हूंदो, कमु ॾींदो वेलो। जेकॾहिं वॾो अमल हूंदो, इख़लास न हूंदो, भले केॾो बि वॾो अमल हुजे, उहो अल्लाह वटि कमु कोन ॾींदो। मूं तव्हांखे ॿुधायो आलिम, शहीद, सखी, इहे वॾा अमल आहिनि, पर इन्हनि में इख़लास न हुजण जे करे इहो अमल अल्लाह वटि क़बूल कोन पियो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह से हिन कचहरी खे क़बूल फरमाए। अॼु छोकिरा कुझु दस्तारबंदी पिया कनि, इन्हनि छोकिरनि खे नाज़रा क़ुरान या कुझु हिफ़्ज़ वारनि क़ुरान पूरा कया आहिनि। ही महफ़िल इन कचारी जी आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह से इन कचारी खे क़बूल फरमाए। ही का कचारी का मामूली कचारी कान का, वॾे खां वॾी आहे। मुंहिंजे साईं फरमायो कंहिं ॻोठ जे मथां अल्लाह जो अज़ाब तयारी कंदो आहे, अनकरीब ॻोठ जे मथां अल्लाह जो अज़ाब अचण वारो हूंदो आहे। जॾहिं उन ॻोठ जो को मासूम बच्चो कच्छ में क़ुरान खणी उस्ताद वटि पढ़ण जे लाइ ईंदो आहे, क़ाइदो खोले जॾहिं बिस्मिल्लाह कंदो आहे, उन मासूम जी बिस्मिल्लाह जे सदके पूरे ॻोठ जे मथां अल्लाह सी 40 साल जे अज़ाब माफ़ करे छॾींदो आहे। ठीकु आहे, मामूली ॻाल्हि कोन्हे को। इन करे तव्हांखे ख़ुदा करणु अपील करियां थो, मदरसनि लाइ, मस्जिदनि लाइ, जेकॾहिं मौलवी तव्हां खां चंदा वठंदा त बाबेला न कंदा वञो, घोड़ा न कंदा वञो। 100 रुपया चंदो, 100 रुपए जा मेणा गॾु, हिकु बोरी अन्न जी, हिकु बोरी मेण जी बसी गॾु ॾींदा आहियूं। 100 रुपया मुलनि त रत करे वेंदो आहे। केॾां वञूं, असांजा लाह निकिरी विया आहिनि। हींअर ताज़ो असां क़ुर्बानी जे टाइम ते खलूं पिनियूं, कसम ख़ुदा जो माण्हू पहिरीं असां मुलनि जी खल लाहींदा आहिनि, तंहिंखां पोइ हिकिड़ी असांखे क़ुर्बानी जी खल मिलंदी आहे। तव्हांजे इलाइक़े में नंढा मदरसा आहिनि, हलो असांजे मातली में ॾिसो 200 मुसाफ़िर तोलबा आहिनि। कसम ख़ुदा जो जेके माण्हू असांखे सुर ॿुधाईंदा, उहे जिन जा बच्चा असां वटि पढ़नि, उहे बि असांखे जेके सुर ॿुधाईंदा, रब जी पनाह। जेको हिकिड़ी पती ॾिए थो, अबा क़ुर्बानी जी खल पाॾे जी या गाई, वधि खां वधि 3000 रुपया, वधि खां वधि 2500-2200 रुपया खल वञे पई। हिकिड़ी पती जो हिसाब लॻाए 230 रुपया, 245 रुपया हिकिड़ी पती। हाणे जेको हिकिड़ो पती ॾे पियो असांखे, उनजी ॿोलियूं ॿुध, मुलनि त रत करे छॾियो आहे। मुला अहमदीन, कारी अहमदीन असांखे न्यापो ॾिनो, होॾां मदरसनि वारनि उन्हनि असांखे न्यापो ॾिनो। मोली अब्दुरहमान असांखे पैगाम छॾे वेझो त क़ुर्बानी खला असांखे ॾिजो। असीं वञूं केॾा, ॻोठ जूं अंधड़ियूं केॾा वञनि, जॾड़ियूं, बेवाऊं, मिसकीन, यतीम केॾा वञनि, ओड़े पाड़े वारा केॾा वञनि। जेको 200 रुपया मदरसे खे ॾे पियो, उनजी ॿोलियूं ॿुध हाणे थो। अबा सची ॻाल्हि आहे कोन को? हीअ असीं ख़ैरात पिया करूं, या क़ुर्बानी जी खला असांजी करे का ख़ैरात जी आहे। जेको ख़ैरात ॾे पियो, हुन जूं ॿोलियूं ॿुध। इहो यादि कोन्हे त जो मुंहिंजे नबी फरमायो त अल्लाह जो अज़ाब ईंदो आहे, उहो हिननि तालिबनि जे सदके रब अज़ाब माफ़ करे छॾींदो आहे। न त हिन असांजा लक्षण आहिनि कि ज़मीन जे पुठ ते रांझड़ा। अल्लाह जो कसम, हिकु मिंट बि ज़मीन ते रांझ हक़दार कोन आहियूं। अल्लाह पोइ हिननि क़ुरान वारनि जे सदके अल्लाह से असांजे मथां अज़ाब टारे छॾींदो आहे। हीअ का मामूली अहसान कोन्हे को, वॾे खां वॾो अहसान आहे। शुक्र करियो जो अल्लाह तव्हां खां इहो कमु वरितो। शुक्र करियो जो अल्लाह तव्हां खां मदरसे मस्जिद वारो कमु वरितो। जेकॾहिं हिते ख़र्च न कंदा, पोइ झेड़नि में पैसा वेंदा। हिते ख़र्च न कयव, पोइ तपेदार वठंदा। हिते ख़र्च न थियो, पोइ मेलनि मलाकड़नि में, खदड़नि ऐं ठरनि ते ख़र्च थींदो।
मर्ज़ी तव्हांजी आहे, जेॾा वणे तेॾा ख़र्च करियो। जेके तव्हांजा बच्चा मदरसनि में पढ़नि था उनजो तालुक रोज़े रसूल सां क़ाइमु थिए थो। जेके बच्चा कॉलेज में पढ़नि था उनजो तालुक यूरोप अमेरिका बर्तानिया सां क़ाइमु थिए थो। तव्हांजी मर्ज़ी, पंहिंजा बच्चा जेॾा वणे तेॾा हवाले करियो। जेको बच्चो हिते प्राइमरी में पढ़े थो इन जो तालुक हाई स्कूल वारे सां, हाई स्कूल वारे जो तालुक कॉलेज वारे सां, कॉलेज वारे जो तालुक यूनिवर्सिटी सां। यूनिवर्सिटी जा चङा मुल्क वॾा अॻवान असांजे मुल्क जा सरबराह, असांजे मुल्क जा सरबराह उनजो तालुक अमेरिका बर्तानिया यूरोप अंग्रेज सां, उनजो मके मदीने सां तालुक न को। ही जेके तव्हांजा बच्चा अॼु दस्तारबंदी कंदा, इहे बच्चा या साईं कारी अहमदीन वटि पढ़िया, या मौली अब्दुर्रहमान वटि पढ़िया, या सकरन में पढ़िया, या साईं कारी गुलमान वटि पढ़िया, जंहिं में मदरसे में पढ़िया, सिधी तरह या अणसिधी तरह असीं सभु जा सभु शागिर्द आहियूं। हज़रत साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैह जा, साईं कासमी साहब मौला यूसुफ बिन नूरी पढ़ियो, मौला यूसुफ बिन नूरी अनवर शाह कश्मीरी जा शागिर्द, अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद वटि पढ़ियो, हज़रत शेखुल हिंद मौला कासिम नानोतवी वटि पढ़ियो, मौला कासिम नानोतवी शाह इसाक वटि पढ़ियो, शाह इसाक शाह अब्दुल गनी वटि पढ़ियो, शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अजीज वटि पढ़ियो, शाह अब्दुल अजीज शाह वलीउल्लाह वटि पढ़ियो, शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी वटि पढ़ियो, शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद वटि पढ़ियो, अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सबी वटि पढ़ियो, शेख रबी बिन सबी शेख हुसामुद्दीन वटि पढ़ियो, शेख हुसामुद्दीन इमाम अबू शाह तिरमिज़ी वटि पढ़ियो, इमाम अबू शाह तिरमिज़ी हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक वटि पढ़ियो, हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वटि पढ़ियो, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हज़रत पढ़ियो, हज़रत हम्माद हज़रत अनस बिन मालिक वटि पढ़ियो, हज़रत अनस बिन मालिक हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु जो शागिर्द, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद मुहम्मद रसूलुल्लाह जो शागिर्द सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको बच्चो मुहाणो हुजे, माछी हुजे, कंहिंजो बि बच्चो हुजे, ज़ौर हुजे, मंगसी हुजे, कंहिंजो बि बच्चो हुजे, मदरसनि में पढ़ंदा, अल्लाह जो कसम कोई न मदरसे जे तालिबनि खे मुंहुं धोअण जी ख़बर कान्हे का, पर अल्लाह पंहिंजे अर्श अज़ीम जो खज़ानो इन जी झोली में रखी छॾियो आहे। ही बच्चा जिन खे नक साफ़ करणु कोन अचे, मदरसे जा मुला नक ही साफ़ कंदा आहिनि। हितां खां जे ठूंठ खां छिको त वञी पंजाब जो दंग कंदा, यको राटो या हितां खां ही खणी नक साफ़ पियो थिए, उहो जेके नक साफ़ कंहिंजी ख़बर कान्हे का, अल्लाह पंहिंजे अर्श जो खज़ानो इन जी झोली में रखियो आहे। ही अल्लाह जो इंतखाब आहे, रब जो इंतखाब अथई। हा ही अल्लाह जो अबा मुंहिंजी उताक ते उहो ईंदो जेके आऊं चाहींदुसि। मुंहिंजी दिलि चवंदी तूं मुंहिंजी उताक ते ईंदे, जेकॾहिं मुंहिंजी दिलि न चवंदी तूं उताक ते कोन ईंदे। अल्लाह पंहिंजे दीन लाइ वॾनि माण्हुनि खे कोन मुंतखब कयो, अल्लाह पंहिंजे दीन लाइ करोड़पति अरबपति खरबपति कोन मुंतखब कया, अल्लाह पंहिंजे दीन लाइ उहे मुंतखब कया जिन खे माहौल मुआशरे में मुला मुला सॼो वेंदो आहे। अल्लाह उनजी झोली में पंहिंजे अर्श अज़ीम जो खज़ानो रखियो। इन करे मुंहिंजो साईं फरमायो जेके अल्लाह जो अर्श जो खज़ानो मिलियो आहे उहो रड़ियूं न करे त आऊं मिसकीन आहियां, उहो रड़ियूं न करे त मूंखे पराठो कोन मिली, उहो रड़ियूं न करे मूंखे कुरोला कोरे कोन मिली, उहो रड़ियूं न करे। अल्लाह तो फरमाए त मूं रब तोखे सभु कुझु ॾेई छॾियो आहे, मूं सभु कुझु ॾिनो आहे, रब जो खज़ानो तुंहिंजी झोली में आहे, का मामूली ॻाल्हि कान अथई। इन करे तव्हांखे चवां थो बदनसीब न थियो, ख़ुशि नसीबनि जी लिस्ट में चाहियो था त पंहिंजनि बच्चनि खे मदरसनि में छॾियो। जेकॾहिं चाहियो था त असांजा बच्चा रोज़े रसूल जे हवाले करियूं, असांजा बच्चा नबी जी झोली में छॾियूं, त तव्हांखे पारो थो करियां पंहिंजनि बच्चनि खे मदरसनि जे हवाले करियो। ॿिए पासे छॾींदे तुंहिंजी मर्ज़ी, ही बच्चो जेकॾहिं मदरसे में पढ़ंदो कसम ख़ुदा जो पीउ गुज़ारे वेंदो, इहो ई मासूम बच्चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद 3 दफ़ा कुल पढ़ी बिस्मिल्लाह सां पूरे क़ुरान जो सवाब मिली वेंदो। जंहिं बच्चे बिस्मिल्लाह सां गॾु ॿ दफ़ा इज़ा ज़ुलज़िला खे भेरो ॾेई पढ़ियो पूरे क़ुरान जो सवाब, जंहिं बिस्मिल्लाह पढ़ी 4 दफ़ा कुल या अय्युहल काफ़िरून खे पढ़ियो पूरे क़ुरान जो सवाब। क़ुरान तूं चाहीं थो त तुंहिंजी जन्नत तुंहिंजी क़बर जन्नत जे बागनि मंझां बाग थिए त पंहिंजनि बच्चनि खे मदरसे में छॾियो। बाक़ी तूं चवंदे त असीं पोयां ख़तमा पढ़ाईंदासीं, वॾासीं ख़तमा कराए असीं जन्नत में वेंदासीं, सवाल ई पैदा नथो थिए। इन्हनि असां मुल्लनि वारनि ख़तम जे आसिरे जो तूं जन्नत में कोन पुॼंदे। उहे असांखे ख़बर आहे त कीअं ख़तमा था पढ़ूं असीं। हा असांखे पैसनि सां ख़तमा पढ़ाईंदा जी डेकोरेशन ते तव्हां इको साउंड घुरायो, माण्हू मरी वियो डेकोरेशन ते मुला घुराईंदा आहियूं, साईं असांखे ख़तमा पढ़ी ॾियो। क़ुरान शरीफ़ वारींदे हिकु पने सां गॾो गॾु 6 पना पोयां उथली ईंदा। जेके आया इहे विया अलाह जे रस्ते में, हाँ मर्ज़ी तुंहिंजा ॿुधाए त इन ख़तम सां जेकॾहिं तूं जन्नत थो पुॼ त भले वञ, बाक़ी इन ख़तम सां कमु कोन थींदई। कमु थींदई तुंहिंजे बच्चनि सां, जॾहिं तुंहिंजा बच्चा घर में पढ़ंदा, तुंहिंजा बच्चा तुंहिंजूं नियाणियूं जॾहिं घर में पढ़ंदियूं, पंहिंजे नियाणियुनि खे दीन सेखारियो, पंहिंजे नियाणियुनि खे क़ुरान सेखारियो। अल्लाह जो कसम नियाणी घर में दीन सिखंदी, नियाणी क़ुरान पढ़ंदी, नियाणी निमाज़ पढ़ंदी, इहा निमाज़ तोखे क़ब्र में फ़ाइदो पहुचंदो। मुंहिंजे साईं फरमायो इज़ा मातल इंसानु इनक़ता अनु अमलु इल्ला मिन सलासतिन, पाण पर में माण्हू मरी वेंदो आहे, अमल जो दरवाज़ो बंदि थींदो आहे, पर 3 दरवाज़ा वरी ॿुॾा खुलियल हूंदा आहिनि। पाण फरमायूं जेकॾहिं पंहिंजनि बच्चनि खे पंहिंजनि नियाणियुनि खे दीन वारे पासे लॻाए आयो, इहो माण्हू मरी वियो, नियाणियूं बच्चा निमाज़ पढ़ंदा क़ुरान पढ़ंदा, क़ब्र वारे जी क़ब्र छुटी वेंदी, इहो जन्नत में पहुची वेंदो। या का मामूली ॻाल्हि कान्हे का। चाहियो था त असांजूं क़बरूं आजू थियनि त पंहिंजनि बच्चनि खे दीन पढ़ायो। अल्लाह खां दुआ आहे त जेके जुमिला चयमि अल्लाह से उनखे क़बूल फरमाए, जेके लफ़्ज़ चयमि अल्लाह से उनखे क़बूल फरमाए।